जी नाज़रीन, असां हिन वक़्तु दादू प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं। हिते सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि जे घरनि ते जेको आहे केनशा पुलिस पारां चढ़ाई कई वई आहे। उन जे लाइ हिते सवें औरतुनि ऐं मर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। राति जो 2 बजे अचानक पुलिस आई, असां दरवाज़ो खड़कायां ऐं मुंहिंजे भाउ खे खंभण लॻी। असां जॾहिं उन खां पुछियोसीं ऐं घर ते छापो हयूं, उन्हनि वटि लेडीज़ पुलिस बि कोन हुई। जॾहिं असां सभिनी भेनरुनि उन्हनि खां सवाल कयोसीं त बाबा कहिड़े ॾोह तहत तव्हां असां वटि आया आहियो ऐं राति जी ऊंदाही में अची छापो हयूं, त हुननि चयो असांखे रिटायर्ड कैप्टन SSP सदाम ख़ासि अली फ़ोन करे चयो आहे त फिलाणे असांखे धणी बख़्श जतोई असद जतोई फ़ोन करे चयो आहे त तव्हांखे बसि खणी अचिणो आहे। न को कोर्ट जो को नोटिस हुयो, न कंहिं जज जो को नोटिस हुयो, बसि बिना कंहिं नोटिस जे हिकिड़ी फ़ोन कॉल ते हू असांजे घर में आया राति जी ऊंदाही में। दादू ज़िले जी पुलिस आहे, उन SSP कैप्टन रिटायर्ड सदाम ख़ासि अली जे चवण ते SHO केनशा एजाज़ मसण ऐं ASI मुनीर मुनवर भुरगड़ी जेको आहे, उन्हनि राति जो 2 वॻे असांजी जेका चौधरी जो तक़दुस पामाल करे बिना कंहिं नोटिस जे, बिना कंहिं वार्निंग जे, बिना कंहिं कोर्ट आर्डर जे असांजे घर ते चढ़ाई कई आहे। ही इन्हनि पुलिस वारनि खां प्रिया कुमारी आज़ादु कोन पई थिए। 5-6 सालनि खां प्रिया कुमारी अगवा लॻी पई आहे, उहा हिननि खां आज़ादु कोन थी थिए। ही पुरमुन शहरनि जे घरनि ते हमलो पिया था कनि। सिंध में अगवाऊं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं। मेड़ जी असांजी छोकिरी जेका आहे उजाला परवीन सोलंगी, उनखे 100 खां वधीक ॾींहं थी विया आहिनि अगवा थिए। उते त पुलिस SSP दादू कुझु कोन थो करे। ऐं राति जो बग़ैर जवाब जे, बग़ैर वारंट जे, बग़ैर FIR जे, बग़ैर कंहिं NC जे, बग़ैर लेडीज़ पुलिस जे हिनखे कंहिं हक़ ॾिनो आहे त असां पढ़ियल लिखियल माण्हू, बाशऊर माण्हू, धरती जा वारस आहियूं, असीं नियाणियूं आहियूं, असांजे घरनि ते हिननि रेड कयो आहे। राति 2 बजे पुलिस असांजे घर में छापो आहियूं, बग़ैर लेडीज़ पुलिस जे। राति जो 2 बजे तव्हां पाण सोचे सघो था। चवनि पिया तुंहिंजे भाउ खे खणंदासीं। मां चयो मूंखे बि चई हा तव्हांखे बि खणंदासीं। मां चयो ठीकु आहे, पर तव्हां को पनो FIR वग़ैरह हूंदी, कुझु त तव्हां वटि हूंदो कानून, त असां बि पढ़ियल आहियूं। चई न असांखे फिलाणे फ़ोन कई आहे, असांखे मटीने। मां चयो ईअं त न थींदो आहे न। असांजी सिंधियाणी तहरीक जी अदी आहे फातिमा मल्ला ऐं असांजी मर्कज़ी अदियूं आहिनि। उन्हनि जे घर ते हिननि अटैक कयो आहे राति जो 1:30 बजे, बग़ैर लेडीज़ पुलिस जे, बग़ैर कंहिं लेटर जे, बग़ैर कंहिं जवाज़ जे अची उन्हनि खे हरासां कयो अथनि। ऐं उहे असां वटि क्लिप्स मौजूदु आहिनि, जंहिंमें 10 पुलिस वारा हुया, हिकु मोबाइल हुई, 5 माण्हू वर्दीअ में, 5 बग़ैर वर्दीअ जे, बग़ैर कंहिं सबब जे हींअर अची उन्हनि जे घर में अची हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे, उनखे अगवा था सम्झूं, अगवा करे खणी विया आहिनि। इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो राति जो 2 बजे तव्हां पाड़नि में अची माण्हुनि खे हिरासां कयो ऐं सॼे माण्हुनि खे जेके पाड़े जा माण्हू हुते गॾु थिया आहिनि, ॿाहिरि निकिता आहिनि, कंहिंजे चवण ते पुलिस कार्रवाई कई आहे? साईं हाणे इहा ई असीं जांच मां आहियूं त पुलिस कंहिंजी वंगार थी वहे। ही सियासी घराणो आहे त हिन में त घणा इशू थी सघनि था। असीं हिन जे तहत ई वेंदासीं, ख़बर जीअं ई पवंदी असीं कंहिंखे कोन बख़्शीं। सम्झूं था त ही हिकिड़ी हिननि जी सॼी पूरी सिंध में हिननि इहो सिलसिलो शुरू कयो आहे त अवामी तहरीक जे जेके कारकुन आहिनि उन्हनि जे घरनि ते चढ़ायूं था कनि। सिर्फ़ु हिते केनशा में इहो मसइलो न थियो आहे, मेहड़ में उन्हनि घरनि ते चढ़ाई कई आहे। हिते बि घरनि ते चढ़ी माण्हू अगवा करण जी कोशिशि पिया कनि, पर असां पंहिंजी मज़ामत कईसीं। असां उन्हनि खां पंहिंजे जेको मामे खे असांजे जेके वठी पिया वञनि, असीं उन्हनि खे उहो न करणु ॾिनोसीं, पर उहे असांजा ॿारड़ा खणी विया आहिनि। असांखे हिनजो हिसाबु ॾिनो वञे त इहो हिननि छो कयो। तव्हां सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो इहो चवणो हो त पुलिस बिना जवाब घरनि में दाख़िल थी चौधरी जो तक़दुस पामाल कयो आहे। हिननि SSP दादू DIG हैदराबाद खां इहो मुतालबो कयो आहे त हिन वाक़े जो सख़्ती सां नोटिस वठी SHO केनशा जेको गुंडनि जेकी प्राइवेट माण्हू आहिनि जिन्हनि जी वंगार वहे पियो, हुनजे ख़िलाफ़ु नोटिस वरितो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशफाक अहमद मलिक, मेहरान TV दादू।